بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي أسانج برنامج ہے التأملات القرآنية هي حصہ ہے 114 असांजो हिसो आहे ही तअम्मुलात क़ुरानी जेकी असीं छाजे लाइ था कयूं छो था कयूं छो जो अल्लाह जो हुकुम असांखे क़ुरान सॼे में जिथे किथे इहो ई हुकुम अचे थो जीअं सूरत साद में अचे थो किताबुन अंज़लना अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरु आयाति वलियतज़क्कर उलुल अलबाब अल्लाह ताला इन सूरत में इते छा थो चए थो त किताबुन अंज़लनाहु इलैक ही किताब ही क़ुरान जेको तोॾे नाज़िल कयो थो मुबारकुन बरकत वारो किताब आहे बरकत वारो क़ुरान आहे मुबारकुन लियदब्बरु आयाति हिन जो तदब्बुर कनि लियदब्बरु आयाति वलियतज़क्कर उलुल अलबाब अल्लाह ताला हिन क़ुरान जे असांजे नाज़िल कयो आहे त असीं हिन खे पढ़ूं ऐं हिन खे सम्झूं ऐं हिन ते अमल कयूं अल्लाह जो हुकुम असांखे पर असां अॼु जेके आयत असां वटि आहे इहा 17 आयत सूरत अल हदीद जी आहे 17 आयत सूरत अल हदीद ॾाढी असांखे यानी प्यारी आयत आहे सॼो क़ुरान प्यारो आहे पर हीउ ॾिसो अल्लाह ताला असांखे हिते जेको चए थो ऐं जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त क़ुरान जो जेको ताबीर ऐं तफ़सीर थींदो आहे कॾहिं ख़ासि हूंदो आहे कॾहिं आम हूंदो आहे कॾहिं ॿई शयूं थींदियूं आहिनि कॾहिं हिकिड़ो यानी इशारो हूंदो आहे त सम्झो त हीअ आयत कहिड़ी आहे असांखे 17 आयत सूरत अल हदीद में जीअं अल्लाह ताला चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इअलमू अन्नल्लाह युहयिल अर्द बअद मौतिहा सम्झो ॿुधो इअलमू अन्नल्लाह युहयिल अर्द बअद मौतिहा अल्लाह ताला चए थो ॿुधो सम्झो त क़ुरान में चए थो अल्लाह साईं त इअलमू अन्नल्लाह युहयी अल्लाह मुअल ज़मीन खे जेरो कंदो आहे मौत खां पोइ यानी हिकिड़ी ज़मीन ख़राब थी वई ख़तम थी वई पर अल्लाह उन खे पोइ वरी जेरो करे सघे थो क़द बय्यना लकुमुल आयात लअल्लकुम ताक़िलून अल्लाह चए थो त तव्हां सम्झो ऐं सम्झण वारा जेके हूंदा उहे इन जे मक़सदु सम्झंदा त हाणे ॾिसो त इन में उलमा छा था चवनि अल्लाह से असांखे इशारो करे थो त इन जी तफ़सीर पहिरियां जेके तफ़सीर तबरी तफ़सीर सादी तफ़सीर इब्न कसीर ऐं घणा मुफ़सिर जेके आहिनि उन्हनि सभु को पंहिंजो जेको सम्झ जेके आयत अल्लाह से पहिरियां त जेके आम माना जेको सम्झे थो त अल्लाह ताला ॿुधाए थो इअलमू ॿुधो अन्नल्लाह युहयी अल्लाह ज़मीन मुअल खे वरी जेरो करे सघे थो करे सघे थो इअलमू त अन्नल्लाह युहयिल अर्द बअद मौतिहा क़द बय्यना लकुमुल आयात लअल्लकुम ताक़िलून ऐं इहो सम्झण वारा सम्झी वेंदा अल्लाह ताला चए थो ऐं उहे जेके सम्झंदा उहे अमल कंदा उहे इन ते अमल कंदा ऐं सम्झंदा त हाणे मुफ़सिर जेके बि इन में चवनि था त अल्लाह से असांखे इशारो करे थो त मुअल ज़मीन खे मां जेरो करे सघां थो ठीकु आहे मुअल ज़मीन जेकी फिटल आहे या कलर वारी ज़मीन आहे या चओ था त उन में पोख न थींदी न उनखे अल्लाह साईं चए थो मां उनखे मां जेरो करे सघंदुसि वरी अल्लाह जी कुदरत सां अल्लाह क़ादिर आहे हर शइ ते पर हाणे बाक़ी छो चए थो अल्लाह साईं वरी अॻियां छा थो चए त जेके सम्झण वारा हूंदा सम्झी वेंदा लकुमुल आयात लअल्लकुम ताक़िलून इन खां पोइ चए थो सम्झो छा आहे सम्झो त यानी जीअं अल्लाह ताला वरी अल्लाह असांखे इशारो करे थो त जीअं हिन मुअल ज़मीन खे ज़मीन हिकु ॾुखी शइ आहे पथरी हूंदी या किनी हूंदी या लूण वारी हूंदी त अल्लाह साईं उनखे जे बारिश लाहे थो मथां उनखे वरी पाणी थो लॻे त उहो उन में वरी वण फुटनि था कणिक फुटे थी कमंद फुटे थो वण सभु ड्रब फुटनि था इहे जे ज़मीन खे अल्लाह साईं जे जेरो करे थो मुअल खां पोइ त इन जो मक़सदु अल्लाह साईं चए थो त उहो दलील अला क़ुदरत अला अहयाइल अमवात मुअल माण्हुनि खे बि वरी बि अल्लाह ताला चए थो मां वरी जेके मरी विया मुर्दा थी विया के सालनि खां अब्बा ॾाढा जेके ॾाढा पर ॾाढा सभु उनखे जेरो करे सघंदुसि छो मुअल ज़मीन खे जेरो करे छॾियो त इन खां इहो बि हिकिड़ो यानी उलमान जो हिकिड़ो इशारो आहे ऐं अल्लाह जो इशारो आहे ऐं उलमा असांखे सम्झाए सवलो करे ॿुधाइनि था ऐं ॿियो पहिरियों ज़मीन जो ॿियो मुअल मुर्दनि खे अल्लाह ताला जेरो करे सघे थो टियों छा आहे टियों आहे त उलमा चवनि था त अल्लाह तव्हांखे असांखे इशारो ॾिए थो त ॾिसो जेको न सम्झो त तव्हां दिलियूं तव्हां जेके मरी वियूं आहिनि जेको क़ुर कोन थियूं पढ़नि न अल्लाह रसूल जो चवण ते कोन था हलनि ऐं सफ़ा दिलियूं पकियूं थी वञनि के चवंदा आहिनि भाई
पको आहे, दिलि जो ठिकर ई हिन खे तूं छा कंदा तबलीग करण जा, छा कंदा हिन खे क़ुर जा, छा कंदा मौलवी। पर अलाह साईं चए थो त उन्हनि जे दिलनि खे बि मां जेके मुअल दिलियूं आहिनि, पथर दिलियूं आहिनि, उन्हनि खे बि मां वरी उन्हनि खे यानी तौबा करे ऐं मोटंदा अलाह ॾे, ऐं इहा दिलि वरी ज़िंदा थी सघे थी। ऐं इहो बि हिकिड़ो अलाह जो इशारो आहे त तव्हां ईअं न सम्झो त यार हीउ काफ़िर आहे, हीउ वरी हीउ कीअं ईमान आणींदो, हीउ कीअं थींदो मुस्लमान, या हीउ कीअं केरु सम्झंदो, या हीउ ॾिंगो आहे, या हीउ दिलि जो पको आहे। न, अलाह इन जी दिलि खे वरी मोटाए सघो था। ऐं इहो इशारो टियों जेको उलमा ऐं अलाह जो इशारो आहे त सम्झो। ठीकु आहे। हाणे उलमा जेके चवनि था त ॾिसो इहे तजुर्बे सां असीं ख़ुदि ॾिठा त केतिरा बि माण्हू दिलि जा पका हुजनि, ठिकर हुजनि, ऐं उन में को बि आसरो न हुजे त भाई हिन जी दिलि मोटंदी, या गाननि में हूंदो, या बुराइनि में हूंदो, या जवानी जे नशे में हूंदो, या पैसनि जे नशे में हूंदो, या पंहिंजे दोस्ती यारी में या इमारत या बादशाही हूंदी उन खे, त या इमारत हूंदी, या ताक़त या कुर्सी हूंदी, उन जे नशे में हूंदो, त असां सभई चवंदासीं यार हिन खे हीउ कीअं अलाह जे दीन ॾे मोटंदो, या हीउ कीअं सम्झंदो। इहे असांजो विश्वास आहे, असांजी ॻाल्हि आहे त असीं था चऊं त हीउ कोन मोटंदो, न अलाह ॾे न सम्झंदो, न हीउ न दिलि नरमी कान थींदी। यानी हर गुनाह उन में खणी हुजनि, दुनिया जा गुनाह हुजनि, बुराई हुजेसि, नशाई हुजे, वालदेन जो नाफ़रमान हुजे, कातिल हुजे, ज़ालिम हुजे, धाड़ियल हुजे, त उहो असां ज़रीर दुनिया में हिन में रहिया आहियूं गॾु, त असीं ख़ुदि ॾिठा वॾा वॾा धाड़ियल जेके माशाअल्लाह तबारकल्लाह हींअर क़ुर जा हाफ़िज़ लॻा पिया आहिनि, आज़ानूं बि था ॾियनि, मस्जिदूं वसाए वेठा आहिनि। इन्हनि जूं दिलियूं जेके पथर खां बि वधीक हुयूं, अॼु उहे जेके आहिनि माशाअल्लाह ॾिसंदे उन्हनि जे मुंहं में रोशनी ॾाढी ॾिसंदे इहे कीअं थिया, इहो कीअं कमु थियो, छो जो इहो ई आहे अलाह जेको असांखे हिन आयत में छा थो चए, जेको असांखे चए थो इअलमू अन्नल्लाह युहयिल अर्द बअद मौतिहा क़द बय्यना लकुमुल आयात लअल्लकुम तअक़िलून। अलाह साईं चए थो त ॿुधो सम्झो, अलाह क़ादिर आहे जेको मुअल ज़मीन खे ज़िंदा करे वरी उहो हर मुअल खे बि जहिड़ो करे सघे थो, हर दिलि खे बि वरी ज़िंदा करे ऐं अलाह पाण ॾे मोटाएसि, ऐं इहो इन शइ ते क़ादिर आहे। अलाह साईं ॾिसो केॾो काफ़िर वॾा वॾा जेके मुल्हिद हुआ उहे मुस्लमान वरी थी विया, कलमो पढ़नि, हज ते बि था अचनि, उम्र ते बि था अचनि। केतिरा ज़ालिम वॾा जेके हुआ उहे वरी अलाह ॾे मोटिया, वरी अलाह जा वली थी विया। जीअं फुदैल इब्न इयाद जंहिंजे अॻ में किसो ॿुधायोसीं त वॾो ताबई जलील हो, अॻ में धाड़ियल हूंदो, रस्ता में बि माण्हुनि खे मारींदो हो, उन्हनि खे फोरू हो, माण्हुनि खे फुरंदो हो, माण्हुनि खे मारींदो हो। पर पोइ जेॾीमहिल क़ुर जी आयत हिकिड़ी ॿुधाई त उन आयत ते हुनजो असरु थी वियो, पोइ आस्ते तौबा कई, पोइ आस्ते आस्ते वञी उलमा जो जे भरिसां वेठो उन्हनि खां ॿुधणु शुरू कई, पंहिंजो जहान जेको जिथे मुल्क में हो उहो मुल्क छॾे ॿिए ॻोठनि ते वियो, ॿियनि माण्हुनि दोस्ती ॿियनि सां रखियईं जेके सुञाणींदा ई कोन हुअसि। आस्ते आस्ते तालिब इल्मु थियो, इल्मु पढ़ियईं, आस्ते आस्ते वॾो आलिम थी वियो, ताबई जलील थी वियो, ऐं एतिरे क़दुरु जो चवंदा सैयद ताबईन अल फुदैल इब्न इयाद, जंहिंजो नालो ॿुधण सां इंसान जे जान जा वार उथी था वञनि। सॼी राति इबादत कंदो हो, क़ुर पढ़ंदो हो, ऐं हू जेॾीमहिल अलाह रसूल जी हदीस पढ़ंदो हो त रोंदो हो। इहो ई माण्हू जेको अॻ में उनजो नालो अॻ में ॿुधंदा हुआ त ड्रिजंदा हुआ त सफ़र में हिन पासे तव्हां वञो न, सफ़र में इहो फुदैल इब्न इयाद तव्हांखे फुरींदो, तव्हांखे मारींदो। पर ॾिसो इहे हिकिड़ा दुनिया जा असांखे अलाह ताला मिसाल ॾेखारे बि थो। हीउ त पुराणो थियो फुदैल इब्न इयाद ताबई हो, पर अॼोकल्ह बि असां ॾिसूं बि था जेके सफ़ा माण्हू जंहिंमें आसरो ई कोन हो उहे तौबा करे वरी अलाह ॾे मोटिया ऐं अमल सालिह बि था कनि, तलब इल्म बि था सिखनि। असीं हरम में हिते ॾिठा वॾा जेके अलाह रसूल खां परे हुआ, जंहिंखे ईरान में आयतुल्लाह चवंदा, हाणे हरम में गोॾा खोड़े इल्म बि था पढ़नि, क़ाल अल्लाह व क़ाल रसूल बि था पढ़नि चवनि, ऐं मोटिया अलाह ॾे चवंदा त असां जेको एतिरी ज़िंदगी गुज़ारी सॼो बातिल में, ग़लति रस्ते में, ऐं अॼुकल्ह असांखे इस्लाम जी ऐं अलाह रसूल जी दीन जी हाणे ख़बर पई आहे। असां त जेको असांजे इन फ़िरक़े में अची वियासीं रुॻो नशो ऐं औरत ऐं पैसा ऐं असांखे पावर हो, इन जे करे असीं भुलिजी वियासीं, ग़लति रस्तो वठी वियासीं। पर जेॾीमहिल इस्लाम जी अलाह ताला जॾहिं हुननि जी दिलि में
मोकल ॾिनी त ॾिसो ईमान हुननि जे दिलि में अंदरि अची वियो, ईमान जॾहिं हुननि दिलि में अची वियो त हाणे आलिम बि था थियनि, हाणे वरी नई से बि था पढ़नि, छा था पढ़नि? अलाह रसूल जी ॻाल्हि, क़ाल अलाह व क़ाल रसूल, इहो बि था पढ़नि, छो जो हू सम्झी विया त इन खां सवाइ इंसानु यानी बसि रुॻो बाडी आहे, का शइ कान्हे। हाणे हुननि खे लज़त इस्लाम जी हिकिड़े सां मां वेठोसि, चए पियो त ॿिए कंहिं तरीक़े में को इस्लाम जो को नालो निशान कोन्ह थिए, रुॻो मज़हर आहे, माण्हुनि खे ॾेखारिणो आहे ऐं असांखे रियाकारी करणी आहे। पर जेके दीन जंहिंखे दीन खपे त अलाह रसूल जी ॻाल्हि ते हले, क़ुर जी सुनत ते हले, तौहीद सिखे, इहो आहे दीन, इहो ई बचाईंदो आख़िरत में। ऐं इहा आहे दिलि जी हिकिड़ी ज़िंदगी, छो अलाह ताला क़ुर में चए थो कदालिक अंज़लना रूह मिन, अलाह साईं आयत में चए थो हिकिड़े में त अलाह चए थो मां क़ुर रूह करे मोकिलियो आहे, हिकिड़ो रूह, जीअं इंसान में रूह आहे त इहो क़ुर बि रूह आहे। ईअं न सम्झो त हीउ क़ुर सिर्फ़ु अखर आहिनि लिखियल आहिनि, न न, अलाह साईं करे त असांखे तव्हांखे सम्झ जे क़ुर जी। हिते किसो असांखे अचे थो अबू बकर सिद्दीक़ जो, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु, इहे मिशकात शरीफ़ में क़िसो आहे त जेॾीमहिल ग़ार में लिकी विया असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़, त नबी करीम खे जीअं राति थी त नबी करीम खे निंड ॾाढो तपायो, त नबी अबू बकर चयसि या रसूल अल्लाह मुंहिंजे गोॾे ते सुम्ही पओ। ऐं हू अबू बकर हिकिड़ो सुराख़ हो ग़ार में, जबल जो ग़ार हा, त उते उन सुराख़ खे पंहिंजो हिकिड़ी यानी खुड़ी विझी बंदि करे छॾी, मथां को जीत ॼणो निकिरे ऐं असांजे हबीब खे तकलीफ़ मिले, त उते तो नांग वेठो हुजे या भला का हुजे, त उते हुनखे अबू बकर खे ॾंग हुई, त अबू बकर चुरियो ई कोन, पर ज़हर हुन जान में चढ़ंदो पियो वञे, त एतिरे क़दुरु जो अबू बकर तव्हां बि कोन पियो करे, चुरे बि कोन पियो, पर हुन अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां ॻोढ़ा किरिया, त नबी करीम जे मुंहं ते जंहिं मां आयो त उथियो नबी करीम चएसि मां लखे अबू बकर छा थियो अथई? चई त लुदिक़त, मूंखे ॾंगियो आहे कंहिं शइ पेर में हेठां। त नबी करीम उथी ऐं पंहिंजो लुआब पंहिंजे अंगुर ते पंहिंजो लुआब विझी ऐं उनजे जिथे ॾंग हो नांग जो या भला जो, उते उनखे मखियईं, त हू अबू बकर चए थो त वल्लाहि कअन्नो लम यकुन शै, यानी का शइ ॼण की मूंखे हुई कान, सफ़ा ठीकु थी वियुसि अल्हम्दुलिल्लाह। एतिरे क़दुरु नबी करीम सां हुनजी ॾिस मुहबत हुई जो हुनखे उथारे बि न पियो निंड मां। पर इहो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दोस्त अबू बकर। ऐं उलमा रिवायत वारा लिखनि था त इहो ज़हर ख़तमु थी वियो जेसि ताईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में हो, पर जॾहिं दुनिया मां नबी करीम वियो मोकिलाए, त उहो असरु वरी अबू बकर जे जान ते वरी चढ़ी वियो, ऐं उन ज़हर सां हीउ अबू बकर सिद्दीक़ हिन दुनिया मां उहो बि पंहिंजे दोस्त खे पहुतो। सो ॾिसो, इहे बि सहाबियुनि जो मुहबत हुई। असांजी केतिरी मुहबत आहे, तुंहिंजी मुंहिंजी छा आहे मुहबत, एतिरी आहे जा करे सघूं था। जे इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं था त असांखे ताजुब थो लॻे, पर इहो ताजुब बि असांखे न हुअणु खपे। इहो हूंदी आहे असली मुहबत, इत्तिबा ऐं असांजे नबी करीम जी पैरवी, असांजे नबी करीम जी हिमायत। अॼुकल्ह असांजे हिमायत नबी करीम जी सुनत खे हिमायत कयूं था, यानी जीअं अबू बकर नबी जी जान जी बचाए कई, असीं नबी करीम जी सुनत बचाए कंदासीं त असां बि उन जे इंशा अल्लाह दर्जनि ते पहुचंदासीं। हदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।